नमस्कार दोस्तों, कल असां MA प्रीवियस पेपर फर्स्ट में शाह जे रसाले जे सुर सुहिणीअ जे बारे में पढ़ियोसीं, जंहिंमें मां तव्हांखे सिंध जी हिकु मशहूरु कहाणी सुहिणी मेहार जे बारे में ॿुधायो हो त शाह साहब इन कहाणीअ खे ॿुधाईंदे कीअं रूहानी राज़ ॿुधायो आहे, इन जे बारे में असां कल्ह पढ़ियो होसीं। अॼु असां शाह साहब जी शाइरियुनि जे बारे में, इन सुर में ॿुधायल शाइरियुनि जे बारे में पढ़ंदासीं। शाह साहब हिन सुर में 9 दास्तान ॾिना आहिनि। असां एग्ज़ाम जे पर्पज़ खां जेके मुख्य शाइरियूं आहिनि उन्हनि जे बारे में ई पढ़ंदासीं। शाह साहब चवे थो, कंदीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि, किनी सांगो साह जो के गोरियस कयो घिरनि, साहड़ संढो तन गागा ई गिरनि जे। शाह साहब चए थो त किनारे ते बि केतिरियूं ई साहड़ साहड़ पियूं पुकारनि, उन्हनि खे किन खे पंहिंजी जान जी चिंता आहे, के वरी मां मुअस्त सदके थियसि चई दरिया में घिरियो पवनि, पर साहड़ उन्हनि जो आहे जे मुश्किल गहराईअ में घिरियो पवनि। शाह साहब इन रूहानी राज़ ॿुधाईंदे चयो आहे त साईंअ खे ॿाॾाईंदे, साईंअ खे पुकारींदे घणेई माण्हू अल्लाह अल्लाह भॻवान भॻवान उन जो नाम जपनि पिया था, पर उन्हनि खे पंहिंजी जान जी चिंता आहे, उहे पंहिंजो पाण खे फ़ना नथा करणु चाहिनि। के वरी ईअं चई त मां पंहिंजे मुर्शिद सदके, पंहिंजे साईं सदके पंहिंजो जीवन कुर्बान थो कयां, ऐं के वरी बिना सोचे सम्झे उन परमात्मा जे लाइ उन गहरे समुंड में, उन हिन दुनिया रूपी सागर खे छॾे करे पंहिंजे हयातीअ खे फ़ना करे ऐं साईंअ जे लाड़े लॻनि था, परमात्मा उन्हनि खे ई प्राप्त थो थिए। अॻियां लिखे थो, घरो भॻो मुंद मुई वसीला विया, तिहां पोइ सुहा सुहिणीअ सॾ मेहार जा। जॾहिं सुहिणी कचो घरो खणी करे ऐं मेहार सां मिलण लाइ बिना कुझु सोचे सम्झे दरिया में टिपो थी ॾिए त दिलो जेको आहे उहो भॼी थो पवे ऐं सुहिणी मरी फ़ना थी वञे। तंहिंखां पोइ ई सुहिणी ऐं मेहार जो असली मिलन थो थिए। शाह साहब इन रस्ते ॿुधायो आहे, रूहानी राज़ ॿुधायो, जॾहिं असां फ़ना था थियूं, जॾहिं पंहिंजो पाण खे फ़ना करे था छॾियूं, तॾहिं ई असां उन परमात्मा, उन प्रीतम सां मिली सघूं था। अॻियां शाह साहब चए थो, पुछनि जे मेहार खे पुछे से मेहार, तुरहो तनी ॿार इश्क जनी खे आकड़ो। शाह साहब चए थो, जिन खे मेहार जी तार लॻल आहे, अर्थात जंहिंखे उन परमात्मा जी तार लॻल आहे, त परमात्मा खे बि उन्हनि जी तार लॻल आहे। जिनजी प्रीत, जिनजो इश्क सचो आहे, जंहिंजी प्रीत परमात्मा सां घाटी आहे, तिन खे ही तुरहो तुरहो चयो वियो आहे। उन ॿेड़े खे, उन ॿेड़ीअ खे जंहिंमें चढ़ी करे दरिया पार कबो आहे, उहो बि उन्हनि खे ॿार थो लॻे। उन लाइ उहो बि कुझु कोन्हे, बिना सोचे सम्झे हू त उन परमात्मा सां मिलण लाइ उन गहरे सागर में टप था ॾियनि। अॻियां लिखे थो, साहड़ सा सुहिणी सार पिणु सोए, आहे निजोई ॻुझ ॻुझाईंदड़ ॻाल्हिड़ी। हिन शाइरीअ में शाह साहब ॾाढी गहरी ऐं ॻुझी ॻाल्हि ॿुधाई आहे। शाह साहब चए थो, साहड़ सा सुहिणी, त साहड़ मेहार खे चयो वियो आहे त साहड़ सा सुहिणी
अर्थात मिहार ई सुहिणी आहे ऐं साहर पिणु सोई। ऐं मिहार ही सुहिणी आहे, सुहिणी वरी मिहार आहे निजो ही गुज गुजाईंदड़ ॻाल्हिड़ी। त हीअ जेकी ॻाल्हि आहे ॾाढी ॻुझी ऐं गूढ़ ॻाल्हि आहे त ईश्वर ही सृष्टि ठाही आहे, ही मनुष्य ठाहियो आहे ऐं वरी ईश्वर ही में सृष्टि ऐं मनुष्य फना थी मिली था वञनि। अर्थात ईश्वर सृष्टि ऐं मनुष्य हिकु ई आहिनि। शाह साहिब हिकु शाइरीअ में लिखे थो, सारे सुख सिख सबक शरीयत संदो सुहिणी, तरीक़नि ता तिखो वहे हक़ीक़त जो हक़, महफ़त मुर्क असुल आशिक़नि खे। शाह साहब हिन शाइरीअ रस्ते सुहिणीअ जे किरदार जे रस्ते, जेके इश्क जे रस्ते हलनि था, जेके उन परमात्मा खे पाइण जे रस्ते हलनि था, उन्हनि लाइ चवे थो त हे सुहिणी, तूं पहिरियों धर्मी फ़र्ज़नि जो सबक़ु सिख। अर्थात तूं पहिरियों उन रुहानी पंध, उन वाट ते हलण जो सबक़ु सिख त उन ते कीअं हलिजे। उन खां पोइ चए थो त हक़ीक़त जो ज्ञान आहे सो ईश्वरीय ज्ञान, हक़ीक़त जो जेको ज्ञान आहे उहो वधीक जबड़ो आहे उन परमात्मा जी वाट ते हलण खां। ईश्वरीय ज्ञान पिणु असुल खां आशिक़नि जो फ़र्ज़ु आहे। मतिलबु जेके परमात्मा जी सिक में रहनि था, जेके आशिक़ आहिनि, उन्हनि जो शुरूअ खां ई ईश्वर सां मिलण जो, उन ईश्वर जो ज्ञान प्राप्त करण जो फ़र्ज़ु आहे त तूं पहिरियों उन परमात्मा जे रस्ते ते हलण त सिख, उन ज्ञान खे पाइण जो रस्तो त ॼाण। इन रीति रुहानी राज़ शाह साहब ॿुधायो आहे। हिकु हंधि शाह साहब ॿुधाए थो त कारी राति कचो घड़ो नका सिणह साण, विझे वेर न करे पिणिया कारण पाण, मोहबत